ألم تر أن الله أنزل من السماء ماء فأخرجنا به ثمرات مختلفا ألوانها ومن الجبال جدد بيض وحمر مختلف ألوانها وغرابيب سود ومن الناس والدواب والأنعام مختلف ألوانه كذلك إنما يخشى الله من عباده العلماء إن الله عزيز غفور إن الذين يتلون كتاب الله وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية يرجون تجارة لن تبور ليوفيهم أجورهم ويزيدهم من فضله إنه غفور شكور. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. اللہ پاک جے کلام مقدس میں سورہ فاطر جی 27 نمبر آیت کا تلاوت ہے 37 نمبر آیت تائیں. اللہ سائنا سورہ فاطر جے چوتھے رکوع میں پنجی نعمتن کے بیان کرے انسان کے پنجی وادانیت جے طرف اللہ پاک دعوت ॾियण فرمائی. پہریاں بھی اللہ سائیں ان رکوع کے اندر رب سے انسان کے متوجہ کयो جی بے رکوع میں فرمائیں تا رات ऐं ॾींहं जो दाख़िल कंदड़ ذات اللہ جی وسخر الشمس والقمر सिज ऐं चंड खे पंहिंजी जाइ ते मुसखर करण वारी ذات اللہ जी. ऐं उन खां पोइ वरी टे रुकों जी इब्तिदा में फरमाईंदा ऐ दुनिया जा इंसान हो चाहे मुसलमान हुजे या गैर मुस्लिम हुजे सब जो सब पिनंदड़ आहियो अल्लाह जे दरवाज़े जा. फरमाई जेकॾहिं तव्हांखे हटाए करे अल्लाह ॿी क़ौम आणे त अल्लाह हिन ते क़ादिर आहे. अल्लाह जे लाइ का मुश्किल ॻाल्हि न आहे. इहो मौक़ो अल्लाह पाक तव्हांखे अता फरमायो. इन मौक़े खे गनीमत सम्झो. इहो मुंहिंजे रब जे तरफ़ खां मौक़ो आहे जो अल्लाह ज़िंदगी अता फरमाई. अॻिते इन चौथे रुको जे आख़िरी आयत जे अंदरि क़ुर फरमायो आख़िर में जॾहिं बाना रड़ियूं कंदा चवंदा त साईं हाणे असांखे छॾे वहम यस्तरिक़ून रड़ियूं कंदा. अल्लाह फरमाईंदो त अवलम नुअम्मिरकुम मा यतज़क्करु फीहि मन तज़क्कर. तव्हांखे एतिरी उमिरि न मिली जो तव्हां उन उमिरि जे अंदरि सोचे करे पंहिंजो फ़ैसिलो करे वठो. हीअ उमिरि अल्लाह पाक जी नेमत आहे. इन में इंसान सोचे इंसान पंहिंजे लाइ फ़ैसिलो करे. इहो ई फ़ैसिलो आख़िरत जे अंदरि उनजी कामयाबी जी ज़मानत बणिजंदो. इहो ई फ़ैसिलो आख़िरत जे अंदरि उनजी तबाही जी ज़मानत बणिजंदो. मौत जी का ख़बर न आहे, को पतो न आहे. दुरुस्त फ़ैसिलो. दुनिया में इंसान पंहिंजे दुनिया के कमाइण जे लाइ त केतिरा ई फ़ैसिला करे थो. पोइ उन फ़ैसिलनि जे अंदरि करे कामयाब करे नाकाम. पर आख़िरत जे बारे में अल्लाह फरमायो त तव्हां फ़ैसिलो करे वठो. अल्लाह पाक तव्हांखे मौक़ो ॾिनो. तव्हांखे ज़मीन तां जेकॾहिं हटाए न अल्लाह खां को पुछण वारो कोन्हे. ऐं हाणे त इन्हनि शयुनि जो माना का अजनबियत का रही कोन्हे. ॾिसो था त जॾहिं का बीमारी अचे थी वबा अचे थी हज़ारनि जे तादाद में माण्हू हिकु ॾींहं जे अंदरि सेकंड में मरी करे ख़तम था थी वञनि. कोरोना जी जॾहिं वबा हली एतिरे क़दुर जे मुल्कनि जे अंदरि सभनि जे तादाद में माण्हू हिकिड़ी जाइ ते उहो जेको थींदो आहे न मशीन थींदी आहे मशीन सां खॾ खोटे करे उनमें सभु लाश हणी करे इज्तिमाही क़ब्र में दफ़न करे छॾियो. इंसान जी जॾहिं ख़तम करण ते अचे थो त मर्ज़ी जो मालिक आहे. ज़िलज़िले में भला न ठो. ज़िलज़िले में 2005 में जेको कश्मीर जे अंदरि ज़िलज़िलो आयो उन खां अलावा मुख़्तलिफ़ जे अंदरि ज़िलज़िलो सभु जो सभु इंसान यक मुश्तलिल लखनि जी तादाद में इंसान. हाणे जेको आहे अमेरिका जेके तव्हां सुपर पावर सम्झंदा आहियो जंहिंखे माण्हू मिसाल ॾेई ॾेई करे जेको आहे हमरा जो ॻाल्हियूं जेके ख़तम थी वेंदियूं वात में पाणी अची वेंदो आहे त मां बि अमेरिका वञा. उते बर्फ़ानी तूफ़ान थो हले लखनि जी तादाद में घर जेके ख़तम थी विया. अलाए केतिरा माण्हू मरी विया. बर्फ़ानी तूफ़ान बर्फ़ जो तूफ़ान माण्हू परेशान करे विया. ख़ालिक़ आहे पंहिंजी ताक़त थो ॾेखारे. सुपर पावर हुजे या खणी कमज़ोर हुजे अल्लाह जे साम्हूं कंहिंजी का इज़त कोन्हे. सो अहिड़े नमूने सां अॻिते बि अल्लाह सां इहे मिसाल ॾेई करे सम्झायो. फरमाई त मौक़ो अथव सोचे वठो पंहिंजो फ़ैसिलो करे वठो. जीअं न एडवर्टाइज़मेंट वारा चवंदा आहिनि
बाबा तव्हांजो हिकिड़ो फ़ैसिलो तव्हांजी ज़िंदगी संवारे छॾे। त अहिड़े नमूने सां तव्हांजो हिकिड़ो फ़ैसिलो तव्हांजी आख़िरत जी कामयाबीअ जो ज़ामिन आहे। इहो ई फ़ैसिलो तव्हांजी आख़िरत जे इन क़बर वारी ज़िंदगी जो जेको आहे बर्बाद करे सघे थो। सो अल्लाह फरमाए त अलम तरा अन अल्लाह अनज़ल मिनस समाई माआ। पहिरियां तव्हांखे ॿुधायुमि त राति खे ॾींहं में दाख़िल करण वारी ज़ात अल्लाह जी, ॾींहं खे राति में दाख़िल करण वारी, सिज ऐं चंड खे हलाइण वारी, ॿिनि ॿारनि खे पाण में गॾाए करे हलाइण वारी, कोड़ो ऐं मिठे पाणी खे पाण में गॾाए हलाइण वारी ज़ात अल्लाह जी। फरमाई त ॿारनि ऐं समुंडनि मां ताज़ियूं मच्छियूं खाराए तव्हांखे खाराइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी। वरी इन्हनि ॿारनि मां मोती कढी करे ज़ेवरात तव्हांखे पाराइण वारी ज़ात अल्लाह जी। ऐं फरमाई त इन बारज में पाणीअ जे मथां तव्हां ॿेड़ियुनि खे हलायो था। फरमाई त इन्हनि ॿेड़ियुनि खे पाणी जे मथां सफ़र कराइण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी। फरमाई त राति ऐं ॾींहं खे मटाइण वारी ज़ात अल्लाह जी। फरमाई त अल्लाह खां सवाइ ॿियनि खे जिन खे तव्हां सॾियो था, फरमाई त उहे तव्हांजो सॾु त नथा ॿुधनि। वलौ समिअू मस्तजाबू लकुम, जेकॾहिं बिल फर्ज़ सॾु ॿुधी बि वठनि त तव्हांजे सॾ जो जवाबु ॾियण जी ताक़त न आहे। क़यामत जे ॾींहुं मुशरिक बि चवंदा त ए असांजा अल्लाह, असां शिरक न कंदासीं। हालांकि अल्लाह फरमायो त मूंखे तव्हांजे ज़रे ज़रे जी मां अल्लाह जी ज़ात खे ख़बर आहे। वरी अॻिते ॿुधाई वला तज़िरु वाज़िरतुन विज़रा उख़रा, को बि इंसान कंहिंजो बार न खणंदो। दुनिया में तव्हां ॾिसो त अॼु बेनज़ीर जी जेका वर्सी मल्हाइण विया, माना असांजा केतिरा जेके आहिनि सलाम दुआ वारा, उन्हनि जी हालांकि गवर्नमेंट में नौकिरी आहे, पर सिधो सो जेके आहिनि उहे वर्सन इन करे शिरकत कंदा आहिनि। ख़बर आहे त चैन अहिड़ी ठहियल आहे जंहिंमें इन्हनि सियासी पार्टियुनि जे इन्हनि प्रोग्रामनि में शिरकत न कंदासीं त सुभाणे माना असांजी वफ़ादारी मशकूक थी वेंदी। वफ़ादारी मशकूक थी वेंदी वीचारा, पोइ पंहिंजा पैसा भरे बल्कि पाण बि वेंदा, वरी पाण सां गॾु वेगन बि भरे वेंदा। त बाबा हलूं, जेको अॼु उन मोहतरमा जी जेका आहे वर्सी आहे उते हलूं, पोइ फोटो वोटो कढी उन्हनि खे मोकिलींदा आहिनि। बाबा असां तव्हांजा वफ़ादार आहियूं। मतां ईअं सम्झो असुल बुनियाद छा आहे? बुनियाद इहो आहे त माना मतां नौकिरी खे ख़तरो थिए, कुझु बि नौकिरी खे ख़तरो थियो। वरी छाजे करे त चमचागिरी कनि? अॼु जेकॾहिं कल माण्हुनि खे नौकिरी था ड्राए छॾनि, सुभाणे उहो माण्हू चवंदो त वॾो पहिरें नंबर जो, उहो ई चवंदो हुनखे ग़लति चवंदो। पंहिंजी वफ़ादारी साबित करण जे लाइ ख़र्च बि कनि था, टाइम बि ॾियनि था, सभु कुझु ॾियनि था, पर हिननि जो ईमान अल्लाह जी ज़ात ते न आहे। जो अल्लाह पाक खे ख़र्च ॾियनि, टाइम ॾियनि, रब जी ज़ात ते हिननि जो ईमान न आहे। सो दुनिया जे अंदरि हिक ॿिए जा बार खाइण जे लाइ हिक ॿिए सां वफ़ादारी पिया था निभाइनि। अल्लाह फरमाए त आख़िरत जे अंदरि कोई कंहिंजो बार न खणंदो। उते इहो न हलंदो त फिलाणी पार्टी जो कारकुन आहे या फिलाणी जमात सां थो रखे। हर इंसान खे पंहिंजा अमल इंसान खे अॻाईंदा। अल्लाह केतिरा बहितरीन मिसाल ॾेई करे सम्झायो। फरमाई त रब जी कुदरत उहा आहे, हेॾा तव्हां अंधे खे ॾिसो, हेॾा तव्हां ॾिसंदड़ खे ॾिसो, ॿिन्ही जे अंदरि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। अहिड़े नमूने सां अल्लाह ख़ालिक़ आहे, अल्लाह जे मुक़ाबिले में मख़लूक आहे। उनजो मिसाल अंधे वारो आहे, अल्लाह जो मिसाल ॾिसंदड़ वारो आहे। फरमाई त लफ़्ज़ुल-मात वल नूर, फरमाई त जहिड़ी तरह रोशनी ऐं अंधेरो बराबरि नथा थी सघनि, अहिड़ी तरह ख़ालिक़ ऐं मख़लूक पाण में बराबरि नथा थी सघनि। ऐं फरमाई त छांव ऐं उस बराबरि नथा थी सघनि। ऐं क़ुर फरमाए त वमा यस्तविल अहयाउ वल अमवात, ज़िंदा ऐं मुर्दा पाण में बराबरि नथा थी सघनि। फरमाई त अहिड़ी तरह इहा मिसाल ॾेई करे सम्झाई त जहिड़ी तरह इहे ॿई पाण में हिक जहिड़ा नथा थी सघनि, अहिड़ी तरह तव्हां क़ब्र वारनि खे कॾहिं बि ॿुधाए नथा सघो। सो क़ुर फरमाए त अलम तर अन अल्लाह अनज़ल मिनस समाई माआ, तव्हां न ॾिठो छा? बेशक अल्लाह नाज़िल कयो आसमान खां पाणीअ खे। फ़अख़रजना बिही समरातिन, पाणी हिकिड़ो आहे, इन मां अल्लाह मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा समरात करण फरमाया। अलवानुहा, क़ुर फरमायो उन जा रंग बि मुख़्तलिफ़, उन्हनि जो ज़ाइक़ो बि मुख़्तलिफ़। पाणी हिकिड़ो असाई, उन मां अल्लाह पाक सभनि जी तादाद में, बल्कि मां हज़ारे चवां तॾहिं बि ग़लति न थींदो, हज़ारनि जी तादाद में अल्लाह हिकिड़े पाणी मां समरात कढी करे काइनात जे अंदरि अल्लाह साईं पंहिंजी ख़िलक़त ऐं पंहिंजी ताक़त जेको आहे अल्लाह इन मख़लूक खे ॾेखारण फरमाई। वमिनल जिबालि जुददुन बीदुन, फरमाई त तव्हां पहाड़नि खे ॾिसो के अच्छा, व हुमरुन के ॻाढ़ा, मुख़्तलिफ़ुन अलवानुहा के सुरमई कलर जा, के नीरे कलर जा, के कहिड़े कलर जा, के मिटियाले कलर जा, व ग़राबीब सूद, ऐं कहिड़ा वरी एतिरा पहाड़ पैदा कई जेके कारा ई कारा। वमिनन नासि वद्दवाबि वल अनआम, इंसाननि खे ॾिसो, जानवरनि खे ॾिसो। फरमाई त चौपाया जेके आहिनि जानवर, वल अनआम, फरमाई त जेके ॿिया जानवर तव्हां ॾिसो था ज़मीन ते, जेके रेड़जी करे हलनि था, जेके टंगुनि जे मथां हलनि था, फरमाई सभिनी जे तरफ़ नज़र कयो। मुख़्तलिफ़ुन अलवानो, सभिनी जा रंग बि अल्लाह मुख़्तलिफ़ पैदा करणु फरमायो। या रब जी ख़िलक़त आहे न। अहिड़ा मिसाल ॾिसो, अल्लाह पंहिंजूं नेमतूं ॿुधाए करे पंहिंजी वहदानियत खे सम्झाइण थो फरमाए ताकि तव्हां अल्लाह जी वखाण कयो। कज़ालिक इन्नमा यख़्शल्लाह, फरमाई त अहिड़ी तरह पैदा करण ते अल्लाह क़ादिर आहे। इन्नमा यख़्शल्लाह मिन इबादिहिल उलमा, फरमाई त बेशक अल्लाह खां वधीक जेके ख़ौफ़ रखनि था बाननि में उहे उलमाए किराम आहिनि।
उहे उलमा किराम आहिनि अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे लाइ पाण फरमायूं त अल अंबिया लम युवरिसु दिरहमन वला दीनारन वलाकिन युवरिसुल इल्म। पाण फरमायूं त अंबिया जेके आहिनि पोइ ते मिल्कियत में दिरहम ऐं दीनार न आहिनि छॾींदा, बल्कि उहे विरासत जे अंदरि इल्म छॾींदा आहिनि। फरमाईं त इन्नमा इहो कुरान फरमाए इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा। ऐं हदीस पाक जे अंदरि अचे थो पाण फरमाए त उलमा वरसतुल अंबिया। पाण फरमाए उलमा जेके अंबिया जा वारिस आहिनि, छो त दिरहम ऐं दीनार विरसो न हूंदो, इल्म विरसो हूंदो आहे। इल्म खे संभालींदड़ इहे मुहम्मद रसूलुल्लाह जा वारिस आहिनि। इन जे करे अल्लाह जी फज़ीलत उनखे इहा अता फरमाई। फरमाई त फज़लुल आलिम अलल आबिद का फज़ली अला अदनाकुम। आलिम जी फज़ीलत माना इल्म वारे जी फज़ीलत आबिद जे मथां जेको इबादत गुज़ार हुजे उन जे मथां ईअं आहे जीअं मुहम्मद मुस्तफ़ा जी फज़ीलत उम्मत जे अंदरि अदना शख़्स जे मथां। अहिड़े नमूने सां अल्लाह जेका इहा फज़ीलत अता फरमाई पोइ हुनजा ॿार बि वॾा आहिनि। ज़ाहिर आहे जेको अल्लाह जो इन जो हुक्म जो इल्म रखंदो उहो रब जे ख़ौफ़ जे करे पोइ डिॼंदो बि सही, अल्लाह पाक जो ख़ौफ़ बि हुन जे अंदरि हूंदो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे फज़ीलतुनि सां जेको नवाज़ुन फरमायो, क़ुरान उन्हनि जी तारीफ़ फरमाई। फरमाई त इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिल उलमा। फरमाई त अल्लाह खां डिॼंदड़ जेके बाननि जे अंदरि आहिनि उहे उलमा आहिनि, पर उलमा हक़ीक़त में आहिनि जेके बाअमल हुजनि, अमल वारा उलमा। असां जहिड़ा न उलमा किराम जो अल्लाह पाक जेको आहे शान उहो बुलंद फरमायो आहे, जंहिंजे अंदरि वरी अल्लाह उहा अमर जी ख़ुसूसियत रखणु फरमाई। फरमाईंदा इन्नल्लाह अज़ीज़ुन गफ़ूर। बेशक अल्लाह तबारक व तआला ज़बरदस्त आहे, बख़्शींदड़ ज़ात आहे। इन्नल्लज़ीना यतलूना किताबल्लाह। बेशक उहे माण्हू जेके पढ़नि था अल्लाह जे किताब खे, व अक़ामुस्सलात बे नंबर ते इनखे नमाज़ खे अदा था कनि। इन जी तफ़सील मां अॻु में अर्ज़ करे चुको आहियां त नमाज़ जी अदायगी कीअं। व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम। ऐं टीं ख़सलत उन्हनि जी, पहिरियों किताब खे पढ़नि, ॿियो नमाज़ क़ाइमु कनि। टीं ख़सलत इहा अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम, जेको असां उन्हनि खे रिज़्क़ ॾिनोसीं उन्हनि मां लिकी करे ऐं ज़ाहिरी तौर ते अल्लाह जे नाले ख़र्च कनि। इहो ख़र्च करणो अल्लाह जे बाने जी सिफ़त अथव। इनखे माण्हू ऐब न सम्झे, अल्लाह ते तवक्कल करे माण्हू लिकी करे अलानिय तौर ते अहिड़ो ॾे जो पंहिंजी दिलि बि चवे त वाक़ई जेको आहे अल्लाह जे नाले ते। क़ुरान फरमाए लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िक़ू। जेसीं ताईं तव्हां पंहिंजी महबूब शइ अल्लाह जे नाले ते ख़र्च नथा कयो, तेसीं ताईं तव्हांजी मोहबत कामिल कोन्हे। सम्झो था, तेसीं ताईं असांजी मोहबत कामिल न आहे। कामिल मोहबत तॾहिं आहे जॾहिं माण्हू ख़र्च उहो करे जंहिंसां चूंडी बि पवे। ईअं न त जेको आहे हमरा कमाईंदड़ हुजे लख रुपया, 1000 रुपया, बाक़ी 100 रुपया अल्लाह जे नाले ते कढी नहीं दिलि हेॾी करे त माशाअल्लाह वॾो सदको कढियो अथव। इन सां त फ़र्क़ु कहिड़ो थो पवे। कमाए थो 1000 रुपया त 1000 कढ न अल्लाह जे नाले ते ख़बर पवे, लख रुपया कमाए थो त लख कढ अल्लाह जे नाले ते, चूंडी पवे त ख़बर पवे न। जॾहिं अल्लाह जे नाले ते माण्हू ॾे पंहिंजी, जॾहिं पंहिंजी ज़ात ते या पंहिंजी अयाशनि ते माण्हू अचे थो त उते माण्हू कंपेयर करे पंहिंजी अयाशनि खे ज़रूरत नथो चवां। ज़रूरत में त ठीकु आहे, माण्हू ज़रूरत जे अंदरि हज़ारे भेलिया वेंदा आहिनि, पर जॾहिं पंहिंजी अयाशीअ खे ऐं रब जे नाले ते इन्फ़ाक़ खे कम अज़ कम कंपेयर करे जॾहिं अयाशी ते अचे थो, हमरा जेको आहे अदद लख जी मुबारक रखण ते तयारु आहे। पर जेकॾहिं अल्लाह जो नालो अचे थो त उहो 500 कढंदो, तॾहिं बि जेको आहे माण्हू खे ॾेखारींदो, खड़काईंदो नोट खे, न खड़काईंदो तॾहिं बि दिलि जे अंदरि माना सम्झंदो त भया हिन महीने मां पंहिंजे जेको आहे अल्लाह जे नाले ते 500 रुपया वञ भया वॾो सदको करे ॾे। अहिड़ो जेको चूंडी पवे पंहिंजे खीसे ते, ख़बर पवे न त वाक़ई अल्लाह जे नाले ते ॾिनो। बाक़ी हाणे जीअं उहो जेको आहे मुंहिंजी मिसाल अर्ज़ कंदो त हिकिड़ी पोड़ी जेको मानी पचाए पई न, त आयो जो कुतो जेको झपड़ खणी मानी खणी वठी भॻो त पोयां कढ लॻसि पोड़ी, हाणे भॼी न सघी, कुतो हुयो तेज़, पोइ हाणे चङो भला हाणे ॾाढी नियत, चङो भला हाणे ॾाढी नियत त असां वरी सदको कढंदा आहियूं, उहो जंहिंजी पाण खे ज़रूरत न हूंदी आहे। रुमाल पाण पाए पाए पोइ सम्झंदा हाणे मुंहिंजे कम जो न आहे, अबा वठि अलाह जे नाले ते छा यादि कंदे। अहिड़नि सदकनि सां पोइ सवाबु ॿियो मिलंदो। असुल मज़ो तॾहिं आहे जॾहिं सदको अहिड़ो कढे जहिड़े नमूने सां पंहिंजे माल जे अंदरि माण्हू पंहिंजे जेको आहे अयाशनि जे अंदरि, जीअं माण्हू शादी ते काज ते वञे थो न, माण्हू उते जेको आहे पंहिंजे दोस्त खे, वॾो दोस्त आहे यार, मालदार माण्हू आहे, मूंखे बि ॾींदो आहे 5000 जो गिफ्ट वठी ॾियां, अहिड़ा 5000 वरी अल्लाह जे नाले ते सदको करे ॾिजे त ख़बर पए मुल्क जान। सो अल्लाह फरमाए त मिम्मा रज़क़नाहुम, ॾियो उहो जेको असां रिज़्क़ ॾिनोसीं, रिज़्क़ ॾिनो ई असांजे नाले ते ॾियो न। सिर्रम वालानियतन, जेकॾहिं ॾींदा त फ़ाइदो त पाण खे न ॾींदा, अल्लाह जो जान त पियो थो, हिकिड़ो फ़र्क़ु थो पए अल्लाह जी ज़ात खे। फरमाईंदा सिर्रम वालानियतन यरजून तिजारतन लन तबूर, ये उम्मीद रखनि था अल्लाह सां अहिड़ी तिजारत जी उम्मीद था रखनि जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो नुक़सान न आहे। या तिजारत अल्लाह जी ज़ात, माना तिजारत अल्लाह जी ज़ात सां माण्हू ॾींदो रहे न अल्लाह जे नाले ते, ॾींदो रहे अल्लाह जे नाले ते। हा, उन खां बाद में अल्लाह पाक जेको हुनजो अजुर रब वाइदो फरमायो। तव्हां जेको आहे जीअं मस्जिद जे बारे में अचे थो न त मन बना लिल्लाहि मस्जिदन बनल्लाहु लहु बैतन फिल जन्नह, जे अल्लाह जे घर मस्जिद खे ठारायो अल्लाह पाक हुनजे लाइ जन्नत जे अंदरि घर ठाहिणु फरमायो। हाणे जन्नत जे कंहिंखे घर ठाराइणो हुजे, असां वटि पाड़े में हमरा जेको पंहिंजो बंगलो पोइ ठाराए, चयोमांसि बाबा हितां हाणे मिसाल पंहिंजे बंगले ते 10 लख ख़र्च करे थो, ईमान अथई न त जेको आहे इन मां लख रुपयो न त 50,000 लाइ घर में ख़र्च करे। चई साईं अलाह मालिक हाली पंहिंजो घर त ठाराई,
ठका जो त चंद ॾींहंनि खां पोइ लख रुपया चोरी थी वियो हलो बाबा मूंखे ख़बर पई मुंहिंजो चङो सो असुल पंहिंजी अयाशुनि ते माण्हू कीअं थो ख़र्च करे ज़रूरत हाणे ग़रीब इंसान आहे पर असुल एॾी दिलि करणी पवंदी ईअं त जेको आहे तॾहिं जेको आहे असुल में मर्तबो हासिल थींदो बाक़ी हाणे उन कुराड़ी वारी कार माना जो खीसे मां उहो जेको आहे छणनि जा पैसा पोइ हाणे ॾेई छॾियल आहे नाले ते पोइ इन सां सवाबु मिलंदो हिन जो बि पर असुल जेको सवाबु हुनजो मिलंदो जीअं सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु कयो ख़ैर उहो त हाणे साहब हुयो त सॼो पंहिंजो माल लुटायो 100%। असां खणी 100% न लुटायूं भला जेके महीने जे अंदरि पंहिंजे ख़र्च मां जेकर 5% लुटायूं न अरे मुआशरे जे अंदरि तव्हां ॾिसो त इंसान जेको अॼुकल्ह जेका एवरेज हले थी त घटि में घटि जेको आहे महीने जे अंदरि माण्हू 20 खां 30 हज़ार रुपया घर ते ख़र्च करे थो हाणे उनजो जेकॾहिं 5% कढे तॾहिं बि 1000 2.5 रुपया कंदो न त भला 1000 रुपया बि थिए थो असां पंहिंजे दिलि ते हथ रखी ॾिसूं को बि असां मां अहिड़ो कोन हूंदो जेको 1000 रुपया लाइ हर महीने ॾींदो सवाबु अहिड़ो मिलंदो बरकत बि पवंदी तिजारत बि अलाह सां सो फरमाईंदा अली वफ़ियम उजूरहुम अल्लाह जेको आहे पूरो करे ॾे थो उन्हनि जो अजुर वज़ीदहुम मिन फज़लिही ऐं वरी वधाए थो उन्हनि जे लाइ अल्लाह फज़ल खे इन्नहु गफ़ूरुन शकूर अल्लाह बख़्शींदड़ आहे ऐं महिरबान आहे जेके शुक्रगुज़ार आहिनि वल्लज़ी औहयना इलैका मिनल किताब ऐं फरमाईंदा उहो जेको असां वही कयोसीं तव्हांजे तरफ़ किताब इहो सचो आहे मुसद्दिक़न लिमा बैन यदैहि इहो सचो कंदड़ आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे इन्न अल्लाह बिइबादी लख़बीरुन बसीर अल्लाह पाक पंहिंजे ॿारनि खे ख़बर बि रखंदड़ आहे ॾिसंदड़ बि आहे ثم اورثنا الكتاب الذي نصطفينا فرمائند पोइ वारिस कयोसीं असां हिन किताब जो ऐं चूंडियोसीं उन्हनि खे पंहिंजे ॿारनि मां फमिनहुम ज़ालिमुन लिनफ्सिही केतिरा अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे नफ़्स सां ज़ालिम आहिनि वमिनहुम मुक़तसिद ऐं केतिरा अहिड़ा आहिनि जेके चङाई कंदड़ आहिनि वमिनहुम साबिक़ुन बिल ख़ैरात बिइज़्निल्लाह इन्हनि मां केतिरा अहिड़ा आहिनि जेके ख़ैरात कंदड़ आहिनि अल्लाह पाक जे नाले ते ذلك هو الفضل الكبير फरमाईंदा वॾे में वॾो फज़ल इहो आहे जेके अल्लाह जे नाले ते ख़ैरात कंदड़ आहिनि जन्नत आदन यदखुलूनहा फरमाई त इन्हनि जे लाइ जेके अॻिते पंहिंजो अजुर मोकिलियो ये अली साईं जो मिसाल ॿुधाईंदा आहिनि न अक्सर करे त हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जे रोज़ो रखियो सॼो ॾींहुं रोज़े सां दर ते फ़क़ीर आयो अल्लाह जे नाले ते ॾियो त पंहिंजी मानी खणी करे फ़क़ीर कढी छॾी असां मां कहिड़ा जो सदको करे चवंदो पिया पाण तो बुख बराबरि दरियो फ़क़ीर हलो ठहियो फ़क़ीर कहिड़ा दरकारी मोटाईंदासीं सो फरमाई त जन्नत आदन यदखुलूनहा बाग़ात आहिनि इन्हनि जे लाइ हमेशह रहंदा दाख़िल थींदा इन्हनि बाग़ात में युहल्लून फ़ीहा मिन असाविर अल्लाह जे नाले ते जो ॾिनो हूंदनि अल्लाह उन्हनि खे पंहिंजा जेको आहे जन्नत जे अंदरि कंगण पाराइण फरमाईंदो असाविर मिन दहबिन जे कंगण जेके आहिनि उहे सोन जा हूंदा वलुअलुआ ऐं मोतियुनि जा हूंदा ऐं सोन ऐं मोती बि जन्नत वारो हिते वारो न वलिबासुहुम फ़ीहा हरीर ऐं फरमाईंदो उन्हनि जे मथां जेका पोशाक हूंदी पट जी पोशाक हूंदी रेशम जी पोशाक हूंदी वक़ालू अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी अज़हब अन्नल हज़न चऊं त तारीफ़ आहे उन अल्लाह जी ज़ात जी जे असांखां गम खे ख़तमु कयो जन्नत जे अंदरि पोइ अल्लाह पाक असांखे नसीब कंदो पोइ त ऐलान कंदासीं ए असांजा अल्लाह तुंहिंजी महिरबानी आहे तुंहिंजो कमाल आहे जो असांखां गम खे ख़तमु करे छॾी इन रब्बना लग़फूरुन शकूर असांजो अल्लाह बख़्शींदड़ बि आहे ऐं महिरबानी कंदड़ बि आहे अल्लज़ी अहलना जे असांजे लाइ इन हमेशा वारे घर खे रब साईं असांजे लाइ मुवाफ़िक़ बनायो असांखे तयार कयो हुनजे लाइ पंहिंजे फज़ल सां ला यमस्सुना फ़ीहा नसबुन जन्नत में का तकलीफ़ न हूंदी वला यमस्सुना फ़ीहा लुग़ूब फरमाईंदो त कंहिं बि क़िस्म जो ग़म ई कोन हूंदो वल्लज़ीन कफ़रू ऐं हाणे वरी काफ़िरनि जे लाइ अल्लाह से दड़को ॾिनो जिन माण्हुनि कुफ़र कयो उन्हनि जे लाइ जहन्नम जी बाहि आहे ला युक़ज़ा अलैहिम फयमूतू ऐं उन्हनि जे मथां कॾहिं बि उहा बाहि कढी न वेंदी काफ़िरनि जे मथां हमेशह जहन्नम आहे फयमूतू फरमाईंदा ख़्वाहिश करण जे बावजूद बि उन्हनि जे मथां मौत न ईंदो जहन्नमी दारोगे खे चवंदा त दारोगा असांखे ॿाहिरि कढ उहो चवंदो त तव्हां कुफ़र कयो रब जो हुकुम अंदरि हुजो उनखे चवंदा त भला तूं असांजे लाइ दुआ कर त भला को अल्लाह साईं असांखे जेको आहे मौत ॾे रब फरमाए त को मौत कोन हूंदो हमेशह सड़ो वला युख़फ़फ़ु अन्हुम मिन अज़ाबिहा ऐं फरमाए त वरी अज़ाब खे हल्को बि न कयो वेंदो कज़ालिक नजज़ी कुल्ल कफ़ूर अहिड़ी तरह बदिलो ॾींदासीं हर काफ़िर खे वहुम यस्तरिख़ून फ़ीहा उते इहे काफ़िर रड़ियूं कंदा यस्तरिख़ून चइबो आहे रड़ियूं कनि चवंदा रब्बना अख़रिजना ए असांजा अल्लाह असांखे कढ न जहन्नम जी बाहि खां नअमल सालिहा हाणे सालिह अमल करे ईंदासीं ग़ैर अल्लज़ी कुन्ना नअमल उहे अमल न कंदासीं जेके पहिरियां कयासीं अवलम नुअम्मिरकुम अल्लाह फरमाईंदो तव्हांखे मां एतिरी उमिरि न ॾियुमि जो सोचे वठो हुन वक़्त में अवलम नुअम्मिरकुम मां तव्हांखे उमिरि न ॾियुमि छा मां यतज़क्करु फ़ीहि मन तज़क्कर तव्हां उते सोचे वठो आहे फ़ैसिलो करे वठो आहे जेको तव्हांखे फ़ैसिलो करणो हुयो वजाअकुम नज़ीर ऐं तव्हांजे तरफ़ त नबी टेजारींदड़ बनाए करे बि मोकिलियो हुयो हाणे जॾहिं तव्हां हुनजो क़दुरु न कयो अल्लाह क़ुर में ॿुधाए थो फरमाई फज़ूक़ू हाणे जहन्नम जे अज़ाब खे चखो फमा लिज़ालिमीन मिन नसीर क़ुर फरमाए था जो जहन्नम जे अंदरि सड़ंदड़ ज़ालिमनि जो कोई बि मददगार कोन हूंदो अल्लाह पाक दुआ अल्लाह से अमल करने की तौफीक अता फरमाए। व आखिर दअवाना